खुदा ताला जी ज़ात बाबरका जो हबीब तो फरमाए फैसलो ॿुधो, अय्युमा इमरातिन नकहत बग़ैर इज़्न वलीहा, जेका औरत पंहिंजे पीउ पंहिंजे माउ या पंहिंजे वारस चाचे मामे ॾाॾे जेकॾहिं पीउ माउ नाहे कंहिं बि वारस खां सवा वञी पाण थी पणजे, पाण थी निकाह करे, पाण थी शादी करे, फनिकाहुहा बातिलुन, ख़ुदा जो हबीब फरमाए थो इहो निकाह थियो ई कोन, इहो निकाह रद्द आ, चटवा ख़तम आ। निकाह उहो थींदो जंहिंमें बालिग़ आक़िल औरत ख़ुशि त हुजे, पर उन सां गॾोगॾु हुन जा वारस बि राज़ी हुजनि, वारस जी मर्ज़ी बि हुजे। बग़ैर वारस जे मर्ज़ीअ जे जेको निकाह थींदो, मां मोहम्मद मुस्तफ़ा दुनिया खे ॿुधायां थो, क़यामत ताईं फतवा थो ॾियां त हराम आ। उहो निकाह छा आहे? ख़ुदा जो फरमाए थो त बातिल आ। चओ चओ छा आहे निकाह? हो हाणे तव्हां हो ॿाहिराड़ी जा माण्हू, तव्हां हो सादा माण्हू, अवां में अक्सरियत आहे हर हारी माण्हू, मज़दूर माण्हू, ग़रीब माण्हू। ग़रीब तव्हां चओ था, अवां न को घणो अख़बार पढ़ो, न को तव्हां रेडिया ॿुधो, न को टीवियूं ॿुधो। हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि जेका मां तव्हांखे ॿुधायां, असांजे पाकिस्तान मुल्क में काल टियों थी आहे। ॿुधो ख़ुदा जो फ़ैसिलो छा आहे, ख़ुदा जे रसूल जो फ़ैसिलो छा आहे, असांजे ज़ालिमनि जजनि जो फ़ैसिलो छा आहे। माण्हू चवंदा न कोर्ट जी तौहीन थींदी, डिॼो बता कोर्ट तव्हांखे सज़ा ॾे। ख़ुदा जो कसम आहे, उहा कोर्ट असांखे क़बूल कान्हे, उहो जज असांखे क़बूल कोन्हे जेको मुस्तफ़ा जे फ़ैसिले खे रद्द करे। उन कोर्ट ते बि लानत आहे, उन जज ते बि लानत आहे। उहो कतई लानती आहे जेको ख़ुदा जे रसूल खे कानून खे रद्द करे। कंहिंजी बि कोर्ट हुजे, सुप्रीम हुजे, हाई कोर्ट हुजे, सिविल हुजे, कहिड़ी बि हुजे, जेकॾहिं ख़ुदा जे रसूल जे कानून जे ख़िलाफ़ आहे, उहो काफ़िर आहे। जेको काफ़िर आहे सो लानती आहे। उनजो फ़ैसिलो कॾहिं असां क़बूल कोन कंदासीं। असां फ़ैसिलो क़बूल कंदासीं क़ुर जो ऐं क़ुर पाक खां बाद में हदीस पाक जो। ऐं मुजादा जे जेल अचे त जेल क़बूल आहे, सज़ा अचे त सज़ा क़बूल आहे, पर कतई तौर असां हक़ जो कलाम चवंदासीं। अवां सादा सूदा मुस्लमान हो, हक़ जी ॻाल्हि ॿुधो, कहिड़ो ज़ुल्म थी रहियो आहे असांजे पाकिस्तान में। हिकिड़ी औरत आहे जंहिंजो नालो आहे साइमा, आहे वरी धीअ कंहिंजी मौलाना साहब जी। कंहिंजी धीअ बा मौलवीअ जी धीअ आहे, 20-22 सालनि जी थी आहे। पीउ चवे त मां हेॾे थो परणायां, छोरी थी चवे त न मूंखे ही खपे। ज़ोरी पीउ खां वञी हुन सां निकाह कयईं, पीउ जी मर्ज़ी कान्हे का। पीउ कोर्ट में हलियो वियो, बाबा मां पीउ आहियां, वारस आहियां, मूंखे निकाह क़बूल न आहे। जज साहब वेठा आहिनि, फ़ैसिलो थियो आहे। फ़ैसिले में जजनि फतवा ॾिनी आहे त औरत इख़्तियार वारी आहे, आज़ाद आहे, भली निकाह वञी करे। इहा पीउ जो हक़ ई कोन्हे को जो ज़ोरी ज़बरदस्ती पंहिंजे न्याणी खे पढ़ाए। मुंहिंजा अदा हाणे मौलवी थो जो घोड़ारे, ज़ुल्म थियो शरीयत जे ख़िलाफ़। सम्झो था अलाए न? हाणे ॻाल्हि ॿुधो, आहे वाक़ई शरीयत जे ख़िलाफ़, कारो में हिन मौलवी जो बि आहे। कीअं? ॿुधो तव्हांखे मां हिकिड़ो मिसाल ॾियां। पीर साईं रोज़े वारा सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन्हनि खां हिकिड़े माण्हूअ मसइलो पुछियो, क़िबला असां अॼु आयासीं पे रस्ते सां, असांजो हिकिड़ो दोस्त हो, हुन जा चणा बीठा हा। चणा छा बीठा हा? चणा ॾिठा न? माण्हू वरी जॾहिं पचंदा आहिनि त परावा पटींदा आहिनि, परे पोइ खाईंदा आहिनि फोटा चणनि जा। साईं असांजो दोस्त हो, असां उहे चणा हुन जा पटिया। फ़क़ीरनि चयो त न पटियो, मोकिलायो। असां चयो खाऊं था पोइ मोकिलाईंदासीं। दोस्त आहे ऐं मोकिलण ई छॾींदो तो क़िबला असां खाधा आहिनि, पटिया बि आहिनि। हाणे भला जे हो मोकल अॼे, सम्झो था दादा, हाणे जेकॾहिं मोकल अॼे असांखे जाइज़ थिया या न। पाण फरमाबा खाइणु हराम, हगणु हिलाल। कोन सम्झो? खाइणु हराम माना पराई शइ बिना मोकल खाधव त हराम खाधव। हाणे खाइण खां पोइ मोकिलाईंदव, साईं असां तुंहिंजा खाधा, हू चवंदो त माफ़ी थी। हाणे खाइण खां पोइ जेको ॿ कंदो, झंग जो ख़्यालु वञी कंदो, काकूस वञी कंदो, इहो थियो वञी हुनजे लाइ हिलाल कई वञी गोया। मुंहिंजा दोस्त खाइणु हराम, ऐं हाणे ॿियो कमु वरी हराम थी वियो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू उन्हनि वारो जो कानून आहे, शरीयत जो आहे। मौलवी हाणे थो रड़ियूं करे त ज़ुल्म थी वियो, बिना कंहिं मुंहिंजे इजाज़त खां सवा निकाह थियो। मौलवी खे चयो कारो मुंहुं ख़ुदा तुंहिंजो करे, तोखे कंहिं चयो हो त 22 साल धीअ विहार, तोखे कंहिं जाचणी त नौजवान धीअ खे कॉलेज में मोकिल, तोखे कंहिं चयो हो त तूं हाई स्कूल में मोकिल, तोखे कंहिं चयो हो त पर्दे जी पाबंदी न कर। जेका नौजवान धीअ घर मां कढी थी तो पंहिंजे पेर ते कुहाड़ो पाण हयो आहे। अब हाओ या न? ॾाढे त ॻाल्हायो। रुगो ॾोह कोर्ट जो कोन्हे, इन मुले जो बि मुहकारो आहे। ऐं सदाए वरी छा थो, अहले हदीस।
ओ ॾिठा अथव न जेको हिते हथ ॿधंदा निमाज़ पढ़ण टंगू टेड़े बीहंदा हीअं हथ हिते बीहंदा हुआ जहिड़ो पहलवान कुश्ती पियो लड़े ख़ुदा सां। ओ मुंहिंजा अदा तूं ॻाल्हि वरी छा चवंदा बाबा असांखे हदीस खपे, असांखे हदीस खपे, हर मामले में हदीस खपे। अड़े कारो मुंहुं कादर करे हदीस तोखे खपे त कहिड़ी हदीस में लिखियल आहे त औरत बालिग़ थी वञे 20 सालनि जी थी वञे 22 सालनि जी थी वञे। शरा मुहम्मदी में 15 साल हद आहे, 13 साल में छोकिरी बालिग़ थींदी आहे, वधि में वधि 15 साल आहे, उन खां पोइ वेहारणी कान्हे का, उहा परणाइणी आहे। अॼुकल्ह छोकिरी 25 सालनि जी आहे 30 सालनि जी आहे, पोइ अख़बार में पियो ईंदो अॼु हिन सां भॼी वई, का चवंदी मां पंहिंजे मर्ज़ीअ सां मुड़ुसु वञी कयो आहे। पोइ छो न भॼनि, मुहकारो त माइटनि जो आहे। ओ मुंहिंजा अदा असां पाण शरीयत ते अमल कोन था कयूं, पोइ वरी जजनि जो ॾोह कहिड़ो ॾींदासीं। दुआ कर ख़ुदा अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए करे।